अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखी हुकूमत जे चूंड सुधारन ते खदशा ज़ाहिर कया आहिनि। शहबाज शरीफ चयो त हुकूमत जा चूंड सुधार आइन सां टकराव में आहिनि। हुकूमत लाॻापियल धुरियुनि सां का बि मुशावरत नाहे कई। क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा के लिखियल खत में चयो आहे त 2018 जी चूंडनि में धांधली जी शिकायतुनि खां पोइ चूंड सुधारनि ते इतफ़ाक़ राय जी ज़रूरत आहे। शहबाज शरीफ खत में चयो त मौजूदा हुकूमत पंहिंजनि चूंड सुधारनि जी एजेंडा मड़े ईंदड़ चूंडनि खे तकरारी बणाए रही आहे। शहबाज शरीफ चयो त हुकूमत जा चूंड सुधार आइन सां टकराव में आहिनि। हुकूमत लाॻापियल धुरियुनि सां मुशावरत बि नाहे कई। मुस्लिम लीग नून जे सदर खत में लिखियो आहे त इलेक्शन कमीशन ताज़नि इलेक्शन बिल्स ते पाण बि संगीन खदशनि जो इज़हार कयो आहे। क़ौमी असेंबली में उहे बिल बिलडोज़ करे मंज़ूर कराया विया। खत में शहबाज शरीफ चयो त इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे त उहा चूंड सुधारनि ते समूरी सियासी पार्टियुनि सां मुशावरत करे। शहबाज शरीफ चीफ इलेक्शन कमिश्नर के चयो त आऊं तव्हां ते ज़ोर ॾियां थो त समूरियुनि अपोजिशन पार्टियुनि खे घुरायो त जंहिं इतफ़ाक़ राय सां प्लान जोड़े सघिजे। होॾां अपोजिशन लीडर शहबाज शरीफ क़ौमी असेंबली जे स्पीकर खे बि खत लिखियो आहे, जंहिंमें स्पीकर खां मीडिया खे पार्लियामेंट ताईं मुकमल रसाई ॾियण रुकावटूं ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे।